असांजे हिकु अहिड़े मुसविर खे जंहिंजे आङुरनि में रोशनीअ सां गॾु आङुरनि मां रोशनीअ सां गॾु बाहि बि फुटी निकिरंदी आहे ऐं ख़ासि करे जॾहिं ॻाल्हाईंदो आहे ॻाल्हाईंदो घणो करे एंटी स्टैब्लिशमेंट आहे। सो बहरहाल आउं ज़फ़र काज़मी साहिब जिन खे गुज़ारिश थो कयां त हिते अची ॿ अखर ॻाल्हायूं। अस्सलामुअलैकुम जनाब काशमी साहब, मोहतरम आलिम ऐं ईअं बि चवां त म्यूज़ियम पीस, छाकाणि हिन खां पोइ शायदि ई वरी हिन पाए जो को माण्हू असांजे साम्हूं अचे। इन जे लाइ जो असां सिंधी पढ़णु छॾे वेठा आहियूं ऐं असांजो दोस्त मोहतरम डॉक्टर गुलाम अली लाला साहब, जंहिंखे मां म्यूज़ोलॉजिस्ट बि चवां त ग़लति न थींदुसि ऐं एंथ्रोपोलॉजिस्ट चवां तॾहिं बि हक़जा न हूंदुसि, ऐं मुंहिंजो दोस्त मुंहिंजो क्लासी डॉक्टर तनवीर अब्बासी साहब, भेनरो दोस्तो बुज़ुर्गो ऐं शागिर्दो, मां अर्ज़ु कयां अजीब ॻाल्हि आहे, मूं जेकी कुझु लिखियो सो त हफ़्तो अॻु में ॾियारे मोकिलियुमि। कल्ह ॿ टे तक़रीरूं बि अहिड़ियूं थियूं जेको तक़रीबन जेके मुंहिंजे मन जी ॻाल्हियूं उन्हनि में अची वियूं। अॼु वरी जनाब मदर यूसुफ साहिब जेके हिस्ट्री ते क्रोनोलॉजिकल ऑर्डर में ऐं आर्कियोलॉजी जियोलॉजी जी रेफरेंस में ॻाल्हियूं करे वेठो आहे ऐं इहो असांजी फ्यूचर में मुस्तक़बिल में असांजी रहनुमाई थींदी इन मक़ाले सां। अजीब ॻाल्हि रुॻो हिकिड़ी रही त मां शागिर्द बि इन्हनि माण्हुनि जो आहियां, दोस्त बि आहियां, सोबत में मूंखे हिननि बुज़ुर्गनि खां मिली आहे। मां कुझु इन खां अञा अॻियां के रेफरेंस खणी तव्हां वटि पहुतो आहियां। मतिलबु चवण जो त इहे म्यूज़ियम छो था ठहनि, इंस्टीट्यूशन छो थियूं ठहनि, ऐं जॾहिं कंहिं क़ौम ऐं कंहिं तारीख़ कंहिं सक़ाफ़ती हवाले सां का शइ ठहे थी त म्यूज़ियम ख़ासि करे उहा अहिड़ी शइ आहे जंहिंमें उन क़ौम जो उन ख़िते जो तारीख़ी हवालो जेसि ताईं मुकमल न आहे त उहा शइ नथी ठही सघे। तंहिंखां अलावा सिंधियोलॉजी इंस्टीट्यूट ही निचोड़ जुज़ आहे सिंध जी तारीख़ जो, सिंध जी सक़ाफ़त जो ऐं इंसानी इर्तिक़ा जो जेके जिन सिंध जी सरज़मीन ते जनम वरितो। मक़ाले पढ़ण खां अॻु में या मज़मून खां अॻु में ॿ टे रेफरेंस आहिनि से तव्हांखे ॿुधणु। असां हमेशह चवंदा आहियूं त सिंध खे हीअं सॾींदा हुआ, ही नाला हूंदा हुआ, हीअ लैंग्वेज हूंदी हुई, तंहिंजे करे इहे ॻाल्हियूं। ॿियो असां किताब नंढा वॾा पढ़ी उन्हनि ते संदरो ॿधी बीह था रहूं। हिन मक़ाले में मूं पहिरीं लाइन जेका लॻाई आहे टाइटल ऐं रेफरेंस ॾिनो तमामु सो आहे रेशम जी ज़रख़े ज़मीन। अॼु ताईं जेके किताब, जेके लाइब्रेरीज़, जेके हवाला असांखे हेसि ताईं पुॻा आहिनि तिन में चयो वेंदो आहे या इंसाइक्लोपीडियास थियूं चवनि त रेशम जेको आहे सो चाइना खां ईंदो हो। ही वाहिद रेफरेंस मां इंग्लैंड मां खणी आयो, सिर्फ़ु हिन लाइ त पंहिंजे उस्तादनि खे ॾींदुसि ऐं पंहिंजनि इदारनि खे ॾींदुसि त कुझु इन होल खां ॿाहिरि निकिरी बि का दुनिया आहे तंहिंजी बि कुझु जाखोड़ कयूं, उन्हनि जे पस मंज़र में बि वञूं, उन्हनि खे बि ॾिसूं। असांजी फैकल्टीज़ में हिकिड़ी अजीब ॻाल्हि थी थिए, आर्कियोलॉजी पढ़ूं था पर यादि रखो आर्कियोलॉजी बिना जियोलॉजी जे तव्हांजी रहनुमाई किथे बि नथी थी सघे। और सुठो आर्कियोलॉजिस्ट पहिरीं जियोलॉजिस्ट हुजे, छाकाणि दुनिया जी जेका बि इर्तिका असांजे साम्हूं जोग्राफिकल टेरिटरीज़ में अचे थी उन्हनि ख़ितनि जे नाले सां उहे ख़िता मनसूब कया वञनि था। इहा ॿी ॻाल्हि आहे त वक़्त जे
गवारे में अची, उन रफ़्तार में अची, ज़लज़लनि में अची दुनिया पंहिंजी शिकिलियूं बदिलाए थी। तंहिंजे करे हिकिड़ो आर्कियोलॉजी जो पुराणो रेफरेंस आहे, जेको बि मज़हर यूसुफ साहब या डॉक्टर बलोच या मिस्टर पंवर या जिन बि स्कॉलर्स कमु कयो आहे, तिन जे ॼाण जी तस्दीक करे थी। उहो रेफरेंस सिंधियोलॉजी लाइ ज़रूरु आहे। मां तंहिंजे करे उहे 2-3 ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। हिकिड़ो इहो रेफरेंस आहे हिंद और सिंध। They were never used to be Hind. Hafta Hindu, Hafta Hind. That word was used by Arab scholars. They came in these territories. They came to know because of our religious sections and powers in the subcontinent. Hafta Hindu. It used to be Sapta Sindhu. पहिरीं अरबनि खां अॻु में। तंहिंखां पोइ हिनखे चयो पद्मावती। Padmavati Sindhu was known before Hafta or Sapta. Padmavati, the seat of learning, the land of learning. उनजो सबूत तव्हांजो आर्कियोलॉजिकल रेफरेंस में, लेट अस गो बैक टू मोहनजोदड़ो और प्री मोहनजोदड़ो पीरियड्स, त उहा शइ असांजे साम्हूं थी अचे। ॿियो हिकिड़ी जेका ॻाल्हि आहे रेफरेंस आहे, Encyclopedia of World Art 1971, McGraw-Hill Book Company Incorporation International Firm, अमेरिका में छपी। उहा हिते लाइब्रेरी में शायदि बिटी जे हुन में दफ़न थी चुकी हूंदी। हमेशह माण्हू बुनियाद खे वठे, इंसानी क्रिएशन जी हर कंहिं शइ खे आर्ट थो चइजे। उहो चाहे हर हुजे, कलम हुजे, मट हुजे, दखी हुजे, कोडर हुजे या चाकू हुजे। That is the creation created by human beings. Those of pieces or those inventions are called piece of art. तंहिंजे करे उन जो मुतालो करणु ज़रूरी आहे। उन में हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे जेका अॻियां हाणे मां पढ़ी पोइ उन में तव्हांजे पेपर में ॿुधाए थो। इन खां वधीक 2-टे ॿियूं बि शयूं हुयूं जेके पंहिंजे हिन में कमी ईंदियूं, मां उहे सभु लिखियूं आहिनि। मां हिते सभु पेश कंदुसि सिंधियोलॉजी में।